त मां सम्झां थो असां वटि सिंध में जेकॾहिं को अज़ीम माण्हू असांजी सिंधी धरती पैदा कयो आहे त भटाई साहिबु आहे। भटाई साहिबु ऐं मोहन जो दड़ो इहे असांजे शनाख़्त जा ॿ वॾा हवाला आहिनि सिंध जा। भटाई साहिबु छो अज़ीम आहे? भटाई साहिबु भला सैयद हो, सैयद त खोड़ आहिनि, साईं बि वेठो आहे, पीर बि खोड़ आहिनि, पर शायर बि खोड़ आहिनि। पर भटाई साहिबु अज़ीम छो आहे? भटाई साहिबु ख़ासि छो आहे? जीअं असांजे दोस्त ईसा मेमण ॻाल्हि कई त हुन पंहिंजे दौर जूं जेके मुरविज हिकिड़ा ट्रेडिशन्स हुया, कस्टम्स हुया, उन्हनि खां बग़ावत कई। अख उल्टी धार वह उतो आमसी, जीअं लोक वहे लहवारो त ऊंचो उभार। छा दुनिया जंहिं एंगल खां ॾिसे थी शयुनि खे, जंहिं एंगल सां दुनिया ॾिसे थी तव्हां ॿी एंगल सां ॾिसो। लोक लहे तव्हां चढ़ो, अख उल्टी धार उबती अख सां ॾिसो। असां दुनिया जे अंदरि आम तौर ते आम माण्हू जेके कम कनि था उन्हनि कमनि खे जीअं सॼी दुनिया ॾिसे थी तव्हां मुख़ालिफ़ रुख़ में ॾिसो। भटाई साहिबु तव्हां ॾिसो रुगो असांजे ख़ासि तौर ते क्लासिकल शाइरनि जी शाइरी भरी पई आहे, बादशाहनि जे किसनि सां, अमीरनि जे किसनि सां, वॾा वॾा दास्तान लिखियल आहिनि। पर भटाई साहिब जा किरदार कहिड़ा आहिनि? चए थो पहिरें पुराणा खेथड़ा सुका मुंहं संदन, साजूई डोरे आया सुहा जित मुंझनि। हाणे जेके ग़रीब माण्हू आहिनि, हेठे तबिके जा माण्हू आहिनि, खावड़ी आहिनि, उहे छा आहिनि? पेरनि में पुराणा खेथड़ा अथनि, मुंहं बि उन्हनि जा सुका आहिनि, पर साजूई डोरे आया सुहा जित मुंझनि। उन जॻह ते बि पहुची विया। पोइ अञा छा थो चए? अञा परते पराणे पंध जूं वञण जूं ॻाल्हियूं कनि था। या जितन पखीअ पेर तित टिमके ॿाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाहोड़कीअ खे रखे। यानी जाते पखीअ जो पेर बि पवणु मुमकिन कोन्हे को, उते भटाई साहिब जा इहे खाहोड़ी किरदार जेके आहिनि जिते बाहि भरे थी, माना माण्हू आहे, माण्हुनि जी मौजूदगी आहे, उते माण्हू पहुता आहिनि वञी। कहिड़ा? उहे भटाई जा खाहोड़ी किरदार। भटाई साहिबु भला इहे किरदार खाहोड़ी, जोगी, सन्यासी, ॾिसो भटाई साहिब जो को हीरो बादशाह तव्हांखे मिले थो? कतई तौर न। मारवी आहे मिसाल, जीअं आशिक़ साहिबु ॻाल्हि कई त हुन औरत जी चॉइस छो कई आहे? औरत खे हीरोइन छो बणायो आहे? या औरत थी पाण, मां चवंदो आहियां भटाई साहिबु दुनिया जो पहिरियों फेमिनिस्ट शाइर आहे। छो त हुन औरत जी ॻाल्हि कई आहे, औरत थी। मारवी मिसाल असां जेकॾहिं ईअं ॾिसूं त भला भटाई साहिबु इहे सभु किरदार ॾिठा थोरी आहे। सोणीअ सां मिलियो, ससुई सां मिलियो, मारवीअ सां मिलियो। मारवी जॾहिं थी सघे थो इहे किरदार इहे हुजनि बि न, ऐं मां सम्झां थो इहे न हूंदा किरदार, ओरिजिनल इहे न हूंदा किरदार। इन्हनि किरदारनि खे भटाई साहिब जी आर्ट ऐं क्राफ्ट अज़ीम बणाए छॾियो आहे। छो चए थो जॾहिं मारवी जे रूप में सिंध जी औरत हुजे त उहा ईअं हुजणु खपे। असां टेबल वठोसीं साजुल, उहा सोन खे, हीरनि खे, जवाहरनि खे, बखमल खे फिटी थी करे, मूंखे ज़रूरत न आहे हिननि जी। छो? चए थी त मूंखे पंहिंजी उहा मेरी लोई बि जेका आहे उहा पंहिंजे मारुनि वटि, इवन मूंखे मौत बि अचे त मारुनि वटि। माना भटाई साहिबु चाहे थो त जेकॾहिं सिंध जी औरत इन्हनि हालतुनि में हुजे त उहा ईअं हुजणु खपे, डिटरमाइंड। उन जेतोणीकि बज़ाहिर औरत जे लाइ इहे सभु शयूं अट्रैक्शन जो बाहिस हूंदियूं, पर हुन जी पंहिंजी मारुनि सां कमिटमेंट आहे। मिसाल सुहिणी आहे, सुहिणीअ खे तव्हां अंदाज़ो लॻायो असांजी रोशन ख़याली जो। असांजे 250 साल में भटाई साहिबु सुहिणीअ जहिड़ो सुर थो लिखे। चए थी साड़ मूं जीअं सर्दियूं जे ॾिसो सभोई, मुंहिंजी जेकॾहिं मुंहिंजो साड़ तव्हां ॾिसो मुंहिंजी अखि सां त सुम्हो की न सुख थी पासो वर ॾेई, पंहिंजे वर सां पासो ॾेई सुम्ही बि न सघंदो। छो? मुंहां अॻो ई घिड़ो सभु घड़ा खणी।
जुस्तजू आहे, जाखोड़ आहे, ससुई आहे। तव्हां ससुई ॾिसो, सॼो जाखोड़ जो सुर आहे। ससुईअ जे हवाले सां भिटाई साहब छा सम्झाइणु चाहियो आहे? यानी उन जे आॾो जबल, टकर, पहाड़ का बि हैसियत नथा रखनि, हलंदी हले थी। तव्हां ॾिसो, भिटाई साहब सिर्फ़ु माण्हुनि जे एहसासनि जी ॻाल्हि न कई आहे, पर उन सां गॾोगॾु हिन उन अंदाज़ सां ॻाल्हि कई आहे जेको यानी अवामी अंदाज़ जेको आहे, यानी आम माण्हूअ जो जेको सोचण जो अंदाज़ आहे उन खां मुख़्तलिफ़। तव्हांखे हिकिड़ो मां बैत ॿुधायां, तव्हां बैत ॿुधो हूंदो अक्सर, उहो उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियण ॾेर, उठ बि वेरी, ओठार बि वेरी, ॾेर बि वेरी। चौथों वेरी वाव थियो, जंहिं लटिया पुनूअ पेर, वाव बि वेरी थियो जंहिं पुनूअ जा पेर लटे छॾिया। पंजों वेरी सिज थियो, जंहिं उल्ही कई अवेर, सिज बि जल्दी रही वियो, उहो मुंहिंजो वेरी थी वियो। सतों वेरी चंड थियो, जो खिड़ियो न वॾी वेर, चंड बि जल्दी कोन खिड़ियो, ऊंदहि थी वई। पोइ छा थो चए? वाहूं ते जी वेर, वाहूं ते जी वेर उहा वेर हूंदी आहे जॾहिं पखी पंहिंजे आखेरनि ॾे मोटंदा आहिनि। वाहूं ते जी वेर छुलूं करियां छपरी। हाणे हीअ आहे पंहिंजी हिम्मत ऐं पंहिंजी यानी उहा डिटर्मिनेशन मंज़िल ते रसण लाइ। मिसाल, पुनू थी करे हली 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 हिकिड़ी जॻह चए थी त पुनू थी करियां, ऐं पिणु पुनू पाण अॼु थियसि अॼाण जो की न परूड़ियुमि पाण खे। हाणे इहा ट्रांसफॉर्मेशन आहे। यानी त पुनूअ जे कढ वञे थी, मूमल केरी, मूमल त काकमल अॼो, मूमल खे मिजाज़ जा अखियुनि में अंबूर। हाणे हाकमनि खे यानी इहो सॼो पूरो जो पूरो सिलसिलो आहे। गुजर खे गजमेल जा जूं तारनि में तबरूं, हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं, काक कंधीअ कबरूं पसो परॾे हिंजूं। उहा मूमल जंहिं काकमहल अॼो हो, वॾा वॾा हाकिम आया, छो त मूमल तमामु हसीन हुई, तमामु ख़ूबसूरत हुई, ऐं वॾा वॾा हाकिम आया। उहो चए थो त काक कंधीअ कबरूं पसो परॾे हिंजूं, उन्हनि खे मारे छॾे जूं कबरूं आहिनि। पर राणे जे कढ उहा वरी पोयां वञे थी। छो? ट्रांसफॉर्मेशन जॾहिं थिए थी हुनजी, राणो 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 कंदी वञे थी। जॾहिं रस्ते में उनखे महसूसु थिए थो त राणो त मुंहिंजे अंदर में आहे, राणो मां काॾे थी ॻोल्हण वञा, पोइ चए थी त अॼु थियसि अॼाण जो की न पुरुणियुमि पाण खे। ही बेत मूंखे ईअं लॻंदो आहे त जेकॾहिं असां भिटाई साहब जी समूरी शाइरीअ खे इन बेत जे टिनि सिटुनि में समायूं, बेत थोरो तवजो सां ॿुधजो, जेकॾहिं 5 मिंट तव्हां मूंखे ॾींदो त मूंखे सुठो लॻंदो वधीक। जा भूं पहिरें मुंहुं सा भूं मथे सॼणी, जेका धरती मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे। जा भूं पहिरें मुंहुं सा भूं मथे सॼणी, मुंहिंजा सॼण जेके मूंखां विछड़ी विया आहिनि, हाणे इहा उन्हनि जे मथां आहे। धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठा सूं, पोइ ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लधी हुजे। पैगाम वरी बि लोचण जो आहे। ॾींहं ॿ आहिनि, कहिड़ा ॿ ॾींहं आहिनि? हिकिड़ो ॾींहुं आहे जनमु वठण जो, ॿियो ॾींहुं आहे गुज़ारे वठण जो। इन विच में असां भिटाई साहब खे छो था यादि कयूं? असां शेक्सपियर खे छो था यादि कयूं? असां भला एडिसन खे सुञाणूं? असां भला जेके बि साइंसी जेके बि इजादात कंदड़ साइंसदान हुया उन्हनि खे सुञाणूं? उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी मुतलिक़ ख़बर आहे, पर उन्हनि जो कमु असांखे आॾो आहे। मां चवंदो आहियां त हीअ सभु जेके बि माण्हू, मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं एडिसन आहे, ग्राम बेल आहे, आइंस्टाइन आहे, त असां उन्हनि जो मज़हब था पुछूं था, असां उन्हनि जो नज़रियो था पुछूं था, असांखे उन्हनि जो कमु थो नज़र अचे। हीअ सभु हिकिड़े क़बीले जा माण्हू। शाह साईं बि हिकिड़े उन ई क़बीले जो फ़र्दु आहे जेको सॼी दुनिया जे लाइ उहो साॻियो पैगाम थो ॾे। सिर्फ़ु असां सिंधियुनि लाइ कोन, पर आलमी इंसानियत लाइ, सभिनि लाइ उनजो पैगाम इहो आहे। ॾींहं ॾूं कहिड़ा आहिनि? हिकिड़ो जनमु वठूं था, हिकिड़ो असांजी जेका मौत वारो ॾींहुं आहे। हाणे इन ॿिनि ॾींहंनि जे विच में तव्हां कुझु अहिड़ो करे वञो जो दुनिया तव्हांखे यादि रखे। ईअं त हज़ारे माण्हू आया, ॼमिया, मरी विया,
ऐं रूटीन जा कम कयूं, पंहिंजी सुञाणप कीअं ठाही। पोणा 300 सालनि ताईं असां बिठाई छो था कयूं? छो त उहो पंहिंजे कलाम जे अंदरि जेको पैगाम ॾेई वियो आहे उनजी तमामु घणी अहमियत आहे। मिसाल जीतनि जो, जणियुनि जो, पखियुनि जो, मैरिन एनिमल्स जो ज़िक्र आहे बिठाई साहिब जे शाइरी में। चवनि था त पढ़ियल कोन हो। आशिक़ ॻाल्हि करे वियो साजर, बाबा पढ़ियल कीअं न हो? ईसा साहिब ॻाल्हि कई। ही सभु हेतिरियूं सारियूं शयूं किताब अगरि केरु रखंदो आहे? अनपढ़ियल माण्हू रखंदो आहे। ही त पढ़ियलनि खां स्टेज ते मथे हुई। ही जेके असां सभु पढ़ियल वेठा आहियूं, पाण खे सम्झूं था PhD एमफिल कयूं, असां त हुनजी हिकिड़ी सिट खे बि डिफाइन कोन था करे सघूं। पढ़ियल कीअं न हुयो? इन जे करे पढ़णु, इहे डिग्रियुनि वारो जेको पढ़णु आहे, इहो त हुन जा कोई हैसियत ई कोन थो रखे। कुठियसि कुवे ॼनि तन तबीब न कढिया। कुवे ॼ माना जेके वेज न हुया, वेज माना डॉक्टर तबीब। कुठियसि कुवे ॼनि तन तबीब न कढिया, पोइ ॾेई ॾंभ ॾगनि पाणा ॾींहुं ॾुखो हुयो। रहंदो जेके ॾुढ हूंदा आहिनि उहे रहंदो वञा, अहिड़ो इलाजु कंदा आहिनि जेको रहंदो वञा असांजो अंदरि ज़ख़्मी थी पवंदो आहे। असां वटि इंसानी अहसास आहिनि हिकिड़ा। महबूब परते हूंदो आहे, अचण जी उमेद हूंदी आहे, चवंदा आहियूं ईंदो त हीअं चवंदासीं असां। चेतारे चवंदासीं ॻाल्हियूं सभु ई सॼणी। जॾहिं मुंहुं मुक़ाबिल थियासीं त सभई वियो मिस्री। साम्हूं अची वियो, सभु ॻाल्हियूं असां खां विसरी वियूं, का बि असांखे ॻाल्हि यादि कोन आई। या विछोड़े जो ज़िक्र आहे। असां अक्सर, मां बि सिंध यूनिवर्सिटी जो असां 97 में 98 में पास आउट कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी मां 4 साल मां रहियो आहियां। सिंध यूनिवर्सिटी खे पंहिंजो घरु सम्झंदो आहियां ऐं मूंखे ख़ुशी इन करे थी त मां उन ई सिंध यूनिवर्सिटी जे कैंपस में बीठो आहियां। हिते हिकिड़ो बैत अक्सर असां हिक ॿिए खे तॾहिं लिखी ॾींदासीं जॾहिं फाइनल ईयर में असां पास आउट कयूं पिया। कणा मंझि करार हुआ हेकांदा संग में, ॻाहे ॻाहो फ़राक जो कया धारूं धार। संग में गॾु हूंदा आहिनि न कणा, पोइ जॾहिं ॻाहो थींदो आहे त अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि। ॻाहे ॻाहो फ़राक जो कया धारूं धार, न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसां। तव्हां ॾिसो बिठाई साहिब वटि केॾी वैरायटी आहे। चए थो तव्हां जिते बि हुजो, जंहिं बि कम में हुजो, सचाई ज़रूरी आहे। कूड़ो तूं कुफर सी काफ़र मको खाए। कुफर सां बि जेकॾहिं तूं सचो न आहे त काफ़र को ठाहिण जो तोखे हक़ कोन्हे को। हिंदू हद मां ई जणियो तूं न जुगाए। हिंदू बि न आहे त पोइ जणियो पाइण जो तोखे हक़ कोन्हे को। तिल कुतनी खे लाइ सजा जे शिरक सां बि त सचो हुजे न। मस्जिद में बि वञिणो आहे, मंदर में बि वञिणो आहे ऐं मजलिस में बि वेहणो आहे, मतां हुजे या मतां न हुजे। इन कैफ़ियत मां निकिरो, हिकिड़े पासे थियो। पोइ जेकॾहिं कुफर सां बि तव्हां कूड़ायो त पोइ तव्हांखे हक़ कोन्हे को काफ़र सॾाइण जो बि। अञा ॾाढी मथियां ॾाढियूं दुख ॾिसनि। हाणे असां त सभु चवंदा आहियूं हे ॾहा थियण लाइ त असां हिते आया आहियूं, पढ़ूं, तालीम वठूं, इल्म जो उसूल थिए। पर बिठाई साहिब चवंदे त अलाह ॾाढी मथियां ॾाढियूं दुख ॾिसनि। मूसी मूं पिरियनि घोराई में फाल कया। छो त असां वटि जेतिरो इल्मु ईंदो, इदराक ईंदो, सोच ईंदी, सम्झ ईंदी त छा कंदासीं? सोचींदासीं त तकलीफ़ मां गुज़रंदासीं। मोहबत पाए मन में रंडा रोया जन, तन जो सराफन अण तोड़ वखायो। तव्हां जेका जुस्तजू कयो था उन में जेकॾहिं तव्हांजी मोहबत शामिल आहे त यकीनन उहा तव्हांजी मंज़िल आसान थी वेंदी। मिसाल मोहबत जो ज़िक्र आहे। तव्हां ॾिसो बिठाई साहिब वटि जेका ऑब्ज़र्वेशन जी अख उहा केॾी वसी आहे। पखियुनि खे उॾामंदे ॾिसे थो, मिसाल ॾिए थो वग़ैरह कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखियड़नि माण्हूअ मेठ घणो। पखी ॾिसो पाण में कीअं गॾु आहिनि। तव्हां ॾिसो जेके बि जानदार आहिनि, जेके बि जानवर आहिनि, उन्हनि जा पंहिंजा अलॻि अलॻि हिकिड़ा, यानी सभु हाथियूं गॾु हूंदियूं, शींहं गॾु हूंदा, हड़ियूं गॾु हूंदियूं। पखी गॾु रहंदा आहिनि, माण्हू ईअं कोन्हनि के। ही बेत ॾिसो, चए थो वेही मंझे वॻ खतूरीअ ॾार चरे। वेही मंझे वॻ खतूरीअ ॾार चरे, जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे। तव्हां हुजो भले केॾा बि आलिम अकाबर दानिश्वर, पर
वेही मझे वक़्तु पंहिंजे वॻे सां हुजो, भले केॾा बि ख़ासि हुजो पर आम माण्हुनि जे विच में हुजो। हीउ हिकिड़ो उठ जो मिसाल आहे, उहो पंहिंजे वॻे सां वेठो आहे पर खतूरीअदार चढ़े। आम तौर ते उठ लयूं लाणियूं चढ़ंदा वधंदा आहिनि, पर हीउ ख़ासि क़िस्म आहे उठ जो जेको खतूरीअदार थो चढ़े, चंदन थो चढ़े, पर वेठो पंहिंजे वॻ सां ई आहे। जग सी जहिड़ो जग हीअं सी उत चढ़े, हुनजो जेको हीअं आहे असल में उहो ॿी जॻह ते आहे। तव्हां हीअ बि ॾिसो भिटाई साहिबु रुॻो 3 सिटुनि में छा छा न समायो आहे। असां छा चाहींदा आहियूं? अंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, अंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, पखा पट सुहन, सुरई सेज पासे पिरी, मर पिया मींहं वसनि, असां ऐं प्रियन शलमून बराबरि ॾींदा। हिन भेर खे डिफाइन करे मां तव्हांखे इजाज़त वठंदुसि। चए थो भिटाई साहिबु त अंगण ताज़ी, ताज़ी आहे घोड़े जो आला क़िस्म। घोड़ो अॻे ही न जेकॾहिं कंहिं माण्हू वटि प्राडो या लैंड क्रूज़र हुजे इन जे बराबरि हूंदो। अंगण ताज़ी हुजे, अंगण में ताज़ी घोड़ो बीठो हुजे, ॿाहिरि कुंडियूं, कुंडियूं वरी मेंह जो क़िस्म आहे। ख़ुशहालीअ जी तव्हां ॾिसो अलामत, कुंडियूं मेंह जो क़िस्म आहे जेका आला नस्ल जी मेंह आहे। ॿाहिरि कुंडियूं मेहूं बीठियूं हुजनि, पोइ पखा पट सुहन, वॾा घर बि ज़बरदस्त क़िस्म जा ठहियल हुजनि, सुरई सेज ऐं पासे पिरी। भिटाई साहिबु ॾिसो घुरे कीअं थो, बाक़ी छा बचो? सेज बि सुरई हुजे ऐं वरी पासे में पिरी बि हुजे, घर बि भलो हुजे, सवारी बि हुजे, इकोनॉमी बि हुजे, ऐं उन खां पोइ मर पिया मींहं वसनि, मींहं बि पिया वसनि। मींहं वसणु ख़ुशहाली जी अलामत आहे। घर वारनि खां तव्हां पुछो, मींहुं उन्हनि जे लाइ वॾे खां वॾी ख़ुशीअ जी ख़बर हूंदी आहे। पोइ चए थो असां ऐं प्रियन शलमून बराबरि ॾींहं, असां ऐं प्री ईअं गॾु हुजूं, असां ऐं प्री ईअं ई साथ में हुजूं। पोइ छा हुजे? रुॻो इहो न हुजे, एतिरो काफ़ी न आहे, इहे ॾींहं हलंदा रहनि ईअं ई। मां सम्झां थो इन खां वधीक भिटाई साहिब जे फ़िक्र ते, भिटाई साहिब जे शाइरी ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु खपे। मूंखे ख़बर आहे त तव्हां ज़हनी तौर ते हिन वक़्तु थकियल आहियो ऐं वरी तकरीर ॿुधण जे मूड में हरगिज़ कोन आहियो। ॿिए दफ़े जॾहिं मौक़ो मिलियो तव्हां सां मुलाक़ात थींदासीं, तव्हां कमु कंदा। Thank you so much, sir, for sharing your immense knowledge and work.